अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, क्या हाल आहिनि दोस्तों। उम्मीद था करियूं तव्हां सभु खैरियत सां हूंदो। जीअं दोस्तों, जीअं त अॼु जेका असां वीडियो तव्हांजे अॻियां शेयर कई आहे, हिन वीडियो जो बि हिकिड़ो नंढो मक़सदु आहे। जेका ॻाल्हि तव्हां सां शेयर करणी आहे ऐं जेका तव्हांजी ही मोबाइल स्क्रीन ते तस्वीर हिन टाइम शो थी रही आहे, मुश्ताक सरकी सिंध जो तमामु हिकु बहितर शख़्स ऐं हिकु बहितर दिलेर पुट आहे सिंध मां जो, जंहिं काफ़ी सारा अहिड़ा मसइला मसाइल हल किया ऐं उन्हनि खे पंहिंजे हुन राह ते आंदो। सचाई जो हमेशह साथ ॾिनो आहे ऐं सचाई सां ई हुनजो साथ ॾियल आहे। पोइ बि मुश्ताक सरकी जहिड़े माण्हू ते ग़लति इल्ज़ामात हणणु, उनजे ख़िलाफ़ु ग़लति वीडियो ठाहिणु, ग़लति इश्तिहारात ॾियणु तमामु ॾुख थींदो आहे। पाण जा ई सिंधी जेके अॻिते वधंदड़ शख़्स खे पोइते करण जी कोशिशि में लॻल हूंदा आहिनि ऐं उनखे कामयाबी जी राह तां हटाए करे कंहिं बुरे रस्ते ते हलायो वेंदो आहे। जीअं दोस्तों, कुझु ॾींहंनि में हिकु ॿ ॾींहं जे अॻु जी ॻाल्हि आहे, सोशल मीडिया में इहा ई ॻाल्हि वायरल थी वई आहे फेसबुक ते ऐं ॿी हुन जॻह ते त मुश्ताक सरकी जेको रहीम शाह पठान जंहिं इरशाद रांझाणी जो क़तल कयो हुयो कराची में, उन सां गॾिजाणी कई आहे ऐं उन सां सुलह कयो आहे। त दोस्तों, इहे सरासर इल्ज़ामात आहिनि मुश्ताक सरकी ते। मुश्ताक सरकी उहो जवान आहे जंहिं हमेशह सिंधियुनि जो साथ ॾिनो आहे, न कॾहिं हुन कंहिं सिंध जे दुश्मननि सां हुननि जो ठाव आहे ऐं न ई मुश्ताक सरकी उन्हनि सां कॾहिं ठाव कंदो। असांखे मुश्ताक सरकी ते पूरो भरपूर यकीन आहे ऐं असांखे पूरो एतमाद आहे उन्हनि ते, तो कॾहिं बि अहिड़ो कमु बिल्कुलु न कंदा। बाक़ी हीअ जेके वीडियो ठाहिणु ऐं ग़लति वीडियो फैलाइणु, इन्हनि ते असां पहिरियां बि हिकु ॿ वीडियो में अर्ज़ु कयो त महिरबानी करे अहिड़ी वीडियो न ठाहींदा कयो जंहिंजो को बुरो असरु हुजे या जंहिं वीडियो जो को बुरो नतीजो निकिरे। असांजा काफ़ी सारा दोस्त आहिनि जेके सिर्फ़ु व्यूज़ वधाइण जे चकर में या पंहिंजा सब्सक्राइबर वधाइण जे चकर में या फेसबुक ते अची परेशान करणु आवाम खे उबता सुबता कमेंट्स ॾियणु, ग़लति शयूं शेयर करणु तमामु ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे। त महिरबानी करे अहिड़ियूं शयूं शेयर न कंदा कयो जंहिंजो को बुरो असरु थिए तव्हां ते बि थिए, असां ते थिए या असांजे सिंधियुनि में जेके बि सिंधवासी आहिनि सभिनीनि ते थिए। तंहिंखां बहितर आहे इंसानु उहा शइ शेयर करे अॻिते जेका जाइज़ हुजे ऐं सिधी हुजे। उबती शइ ऐं ग़लति शइ खे शेयर न कयो। मुश्ताक सरकी कॾहिं बि इरशाद रांझाणी जे क़तल सां ठाह न कंदो। हीअ जंहिंसां मिलियो इहो आहे सुमरो साहिबु आहे, वज़ीर अली सुमरो साहिबु, जंहिंसां हिन जी मुलाक़ात थी आहे ऐं आवाम खणी हिनखे फैलायो आहे त मुश्ताक सरकी रहीम शाह। ठीकु आहे दोस्तों, इहा नंढी ॻाल्हि हुई जेका तव्हां सां शेयर करणी ऐं अॻिली वीडियो जे लाइ ॾींदा असांखे इजाज़त। दुआ में यादि। अल्लाह हाफ़िज़।